उडेरोलाल ॻोठ नौबतमरी जी रहवासन मिसमात दरिया ख़ातून प्रेस क्लब ॿार ॿुधाईंदे एहतजाज कंदे चयो आहे त ही सालनि खां ज़मींदार मुमताज़ कासकेली जा हारी आहिनि ऐं 7 एकड़ ज़मीन हुननि वटि हार पेते आहे ऐं जॾहिं हुननि हिसाब किताब जी ॻाल्हि कई त बासर ज़मींदार मछिड़जी पियो ऐं हुननि मथां फायरिंग करे ॾिनी जंहिंखां पोइ हू ज़रे ते बची विया आहिनि। हुन चयो त बासर ज़मींदार ख़ामोश रहण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हुन चयो त बासर ज़मींदार असांजो हक़ नथो ॾिए। असां पारां फसल जी रक़म घुरण ते असांखे मोतबार धमकियूं ऐं कूड़नि केसनि में फासाइण लाइ धमकाए रहियो आहे। हुन ॿुधायो त हुननि इलाइक़े जे मोज़िज़ीन सां गॾु हद जी पुलिस खे बि दायो आहे पर हुननि जी केर बि ॿुधण लाइ तयारु नाहे। हुननि चयो त बासर ज़मींदार मां असांखे जानी ऐं माली ख़तरो आहे। हुन वसवारनि खां अपील कई आहे त बासर ज़मींदार खां हारपे जी रक़म ॾियारे साणनि इंसाफ़ करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।